बालाज खान जे माण्हू खे तूं मारियो आहे शेरदिल? हा वरियल खान, चाचे अकबर जे क़त्ल खे क़त्ल कयो अथमि, अदले जो बदिलो कयो अथमि। ओके मिट मास्टर त बाबा तव्हांजो ई वॾेरनि जी औताकूं ते वञण जी लोली क्या रस्ते सां ईंदे वेंदे मिलूं था। बाबा बस इतो ई छॾी। ओके रस्ते सां ईंदे वेंदे मिलूं था, ईअं सम्झो त इहो ई कंच आहे। ठीकु आहे एंड मास्टर वरल इहो एंड न हुया, मिट हुयो न मां तॾहिं तव्हांखे एंड आहे त वरी ॿुधायो। हा न शेरदिल वॾेरनि जी औताक हा शेरदिल चए थो वॾेरनि जी औताकुनि ते वञण जी मां लोली कोन ॾिनी आहे शेरदिल खे सिकंदर खान, ऐं शेरदिल खे कंहिंजी सहारे जी बि ज़रूरत न आहे। क्यों क्या सिकंदर खान वॾेरनि जी औताक ते वञण जी लोली शेरदिल खे अमड़ बि कोन ॾिनी आहे। ऐं न ई वरी मूंखे कंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। रस्ते सां मिलूं था, ईअं सम्झ त इहो ई कंच आहे। ओके अब एंड मास्टर त वरल चवंदो मुंहुं ई कटिजी थो वञे मुंहिंजो साईं हथ ॾिनो न मास्टर में आहे न हाजी चेक कर न वरी थो चवां। हुन जो डाला का तूं चवण खां हथ खणी न बाबा साईं जो हथ आहे मुंहुं हा अब न ओके सर आयो यार तूं हा मां तूं स्केट में हो मोबाइल भरण में आहे। हाँ क्या क्यों क्या सिकंदर खान आज ही कमी से घेर करता है। हाँ क्या सिकंदर खान वॾेरनि जी औताक ते वञण जी मां लोली कान ॾिनी आहे। न ई वरी मूंखे कंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे। रस्ते सां ईंदे वेंदे मिलूं था, ईअं सम्झ त इहो ई कंच आहे। ओके एंड मास्टर में वरल चए थो शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं ओके तॾहिं वरल खान तुंहिंजो क़द्र थो करे। यार वरी तुम्हारी माटी इहो ओके थियो न इहो त हा हाणे ॿियो कर। हाजी एंड अथव वरल खान शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तॾहिं वरल खान तुंहिंजो क़द्र थो करे। बालास खान ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ऐं शेरदिल चवंदो आहे हिन खां पोइ तव्हांजी महिरबानी पर शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे शींहं जी। वरी हेॾे असां ने हेॾे हेॾे हीअं फिरा हिते तुंहिंजो क़द्र थो करे। बालास खान ज़ालिम आहे। हाणे त शइ हिन सां ॻाल्हायां थो बीठो आहे। हलो वञे त पोइ हा पोइ आहे यादि थी वियो हा सर बालास खान ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। पोइ साईं चवंदी तव्हां शेरदिल मुड़ुसु माण्हू आहिनि न शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तॾहिं वरल खान तुंहिंजो क़द्र थो करे जी। पर बालास खान ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। ओके क्या शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तव्हांजे लाइ वरियल खान तुंहिंजो क़द्र थो करे। तॾहिं तंहिंजे लाइ न शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तॾहिं वरल खान तुंहिंजो क़द्र थो करे पर बालास खान ज़ालिम अथई पंहिंजो ख़्यालु रखजांइ। शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तंहिंजे लाइ वरियल खान तुंहिंजो क़द्र थो करे। तंहिंजे लाइ को लफ़्ज़ ई न आहे न तॾहिं आहे। तॾहिं हा वरल खान मुड़ुसु माण्हू आहीं तॾहिं वरल खान तुंहिंजो क़द्र थो करे। शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं शेरदिल मुड़ुसु माण्हू आहीं तॾहिं वरियल खान तुंहिंजो क़द्र थो करे। बालाज खान वॾो ज़ालिम आहे ज़ालिम। वाह साईं जो डाला ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। चओ त साईं खे क्यों यादि हुयो। पंहिंजो ख़्यालु रखिजे। आखिरी टुकड़ो ॾिठो हा न ठीक आहे बस हाणे आख़िरी जासो साईं बालास खान ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। इहो चए तव्हांजो वॾी महिरबानी बाबा सीने हा बालास खान वॾो ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। हितां खां शुरू कर। क्या बालाज खान वॾो ज़ालिम आहे पंहिंजो ख़्यालु रखजांइ। वरियल खान तुंहिंजी महिरबानी बाक़ी शेरदिल जे सीने में बि शींहं जी दिलि आहे शींहं जी।